दिल थी चवे त बंदूक हुजे न त लीमे के सिधी सीने वारी हण पहिरियां पंहिंजी न्याणी नैना जी ज़िंदगी तबाह कई हाणे वरी बचुला ऐं मूमल इन निभाग जे करे दरबदर थियूं पयूं आहिनि। अदा तू सुधरंदे या तोखे सुधारण लाइ असांखे हथियार खणणा पवंदा पंहिंजे हथनि में। हैं मां लीमे खे मारण जी ॻाल्हि थो कयां तव्हां वरी मूंखे मारण जे पोयां पिया हो छो? वॾो भाव थी पियो आहे अदब में आहियां मां अदब में न त एड़ी बेइज्जती कयां तोखे अकुल आहे नाही सोचणो थई त पंहिंजे घर जे लाइ सोच मां जीजल भेण मासूमड़ीअ लाइ सोच मखण नंढड़ो सी पकड़ो उन जे लाइ सोच न बस रुगो इहा बचुल लीमो बचुल लीमो शादी बचुल लीमो हिकड़ी ॻाल्हि त ॿुधाए लीमे ऐं बचुल कॾहिं तुंहिंजे लाइ कुझु सोचो आहे? हा सोचो हूंदो त कीअं हिन जी केतिरी क़बर खोटाई करायूं कीअं उन में दफ़न करायूंसि बाक़ी खेर जी त का ॻाल्हि न सोची। मञा थो त मुंहिंजे लाइ लीमे कॾहिं कुझु बि नाहे कयो पर इहा जेका बचुल आहे न इहा मुंहिंजा क्यास कंदी आहे कॾहिं कॾहिं न खिली खीकारींदी आहे त मुंहिंजा सभु थक लही पवंदा दिल जी ॾाढी साफ़ अथई तोखे ख़बर ई न आहे। खबर आहे मूंखे ख़बर आहे त केतिरी दिल जी साफ़ आहे भला हेॾे ॻाल्हि त ॿुध अदा तूं इन नवाब सां विड़ी सघे तो बचुल जे लाइ ॿुधाए? हा विड़ंदोसांस उफट मारींदोसांस उफट मारींदोमांस उफट पहिरियों पंहिंजी ज़ाल जी ऐं धीउ जो त पलांद कर नवाब खाऊं हलियो आहे ॿियनि जा पलांद करण उफट तो मारेसि साहु खणी सघे कोन तो उफट मारींदोमांस उफट मां सभु पलांद ॻाए वॼाए कंदुसि ॾिसजां या इहो नवाब रहंदो या मां रहंदुसि पर मौक़े ऐं महल जे इंतज़ार में जीअं मौक़ो मिलियो न त इहो नवाब लेटियल ॾिसंदी लेटियल। अदा नवाब खे लेटाइण जे लाइ तोखे वक़्तु खपे जेको तो वटि त आहे ई कोन इहे वञी बचा अथई साल न न 2-3 साल बि मां चयां में इहे 2-3 महीना न 2 महीननि वारी बि ॻाल्हि नथी लॻे इहे 2 ॾींहं इन 2 ॾींहंनि में तूं छा नवाब खे लेटाई जेसी ताईं तूं सोचींदे तेसी ताईं वञी क़बर में पाण लेटंदे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।